शख्सी हुकूमत ऐं इज़्ज़त इब्न हयात पंवर। दानाउनि सच चयो आहे त शख्सी हुकूमत हर बुराई जो बुनियादु आहे। इंसान जी शख्सी ऐं इज्तमाही ज़िंदगी जो हर नमूने तबाह थियण जे अमल जो शख्सी हुकूमत ते इदारो मदार आहे। हिन खां अॻु इहो बयानु थी चुको आहे त शख्सी हुकूमत अकुल जे मथां लत रखी उनखे कहिड़े बि नमूने दॿाइणु घुरे थी। इहा मज़हब खे पंहिंजनि फ़ौलादी हथनि में कीअं सोघो झले बिगाड़ण जी कोशिश करे थी ऐं सही इल्म सां कहिड़े नमूने जंग जोटे थी। हिन बाब में फ़क़ति इहो ॾेखारिणो आहे त शख्सी हुकूमत इंसानी इज़्ज़त ऐं शराफ़त सां कहिड़ो वर्ताउ करे थी, कहिड़ी रीति उन ते लिकी लिकी हमला करे थी ऐं छाजे सबबु उनखे असलियत खां हटाए मसनूई इज़्ज़त ऐं मसनूई शराफ़त जो लिबास पहिराए थी। इज़्ज़त जी कहिड़ी माना आहे? दुनिया में मोहब्बत ऐं एहतराम हासिलु करणु ज़ाहिर आहे त हीउ मक़सदु निहायत आला ऐं इंसानी फितरत जो हिकु मुमताज़ जुज़ो आहे। हर इंसान खे उन जी जुस्तजू आहे। हर का संदसि वजूदियत इन ॻाल्हि जी घुर करे थी। नबियनि ऐं वलियुनि खे बि इन जी ज़रूरत हुई ऐं हर कंहिं हेठि मथाई खे इन संवत जी घुरिज आहे। इज़्ज़त में हिकु ख़ासि रूहानी लज़त आहे जेका इंसान खे एतिरो मरग़ूब आहे जेतिरो कामिल वली खे इबादत, फ़लसफ़ी खे हिकमत, बादशाह खे हफ़्ते अक़लीम जी हुकूमत ऐं फ़ाक़ा मस्त खे वाट वींदे हथ आयल दौलत। इहो ई सबबु आहे जो इंसानु इन राह में पंहिंजो तन, मन ऐं धन क़ुर्बान करण लाइ तयारु थी वञे थो। केतिरी मुदत ताईं आलिमनि में इहो बहस थींदो पियो रहियो त ज़िंदगी जी ख़्वाहिश वधीक या इज़्ज़त जी। आख़िर पोयनि उलमाउनि इहो फ़ैसिलो कयो त आज़ादु ऐं ग़यूर इंसानु ज़िंदगी खां इज़्ज़त खे वधीक बहितर ॼाणे थो, जॾहिं त ग़ुलामनि जी नज़र में ज़िंदगी जो रुतबो इज़्ज़त खां मथे आहे। इज़्ज़त जो रस्तो इहो आहे त इंसानु जमायत जे फ़ाइदे ख़ातिर पंहिंजे ज़ाती फ़ाइदनि जी क़ुर्बानी करे। हिन हक़ीक़त खे ओभर जा आलिम हिन रीति ज़ाहिर कनि था त ख़ुदा या मज़हब जी राह में क़ुर्बानी कई वञे ऐं ओलह जे आलिमनि जो चवणु आहे त इंसानियत ऐं वतनियत जी राह पंहिंजनि ज़ाती फ़ाइदनि खे नज़रअंदाज़ करणु क़ुर्बानी आहे। बहरहाल ॿिन्ही जो मक़सदु हिकिड़ो ई आहे, यानी जॾहिं फ़र्द जमायत जे लाइ सभु कुझु क़ुर्बान करे थो तॾहिं जमायत जी नज़रुनि में इज़्ज़त हासिलु करे थो। जमायत जे लाइ फ़र्द जी क़ुर्बानी केतिरनि ई क़िस्मनि जी थिए थी। माल जी, जेका निहायत अदना क़ुर्बानी आहे। इल्म जी, हीअ विचोले दर्जे जी क़ुर्बानी आहे। हक़ ऐं इंसानियत जे नाले ते ज़िंदगी जी क़ुर्बानी, हीअ तमामु आला क़ुर्बानी आहे। हिन जी कशिश ॾाहनि खे हमेशह पंहिंजे तरफ़ छिके थी ऐं बहादुरनि खां दिलि ऐं जान जो नज़रानो घुरे थी। मालूम न आहे त हिन जो हुस्न केतिरे क़दुरु मोहींदड़ आहे जो हज़ारे परवाननि वांगुरु दीवाना वार वञो सिर अॾी ते रखंदा अचनि ऐं रखंदा ई रहंदा। अजब त इहो आहे जो अॼु ताईं कंहिं हिक जी ज़ुबान ते बि हर्फ़ शिकायत जो कोन्हे। सभु ख़ामोश ऐं बेताब थींदा कुॾंदा वञो सिर नेज़नि में ॾियनि। हिन मग़रूर नाज़नीन जे इश्क जी दावा हर को इंसानु नथो करे सघे। हीअ राह कंडनि सां भरपूर आहे। विख विख ते नांग ऐं बगड़ वात फाड़ियो बीठा आहिनि। हिन राह जे मुसाफ़िरनि खे पेरें मंज़िल झागणी न पर जिगर जो खून थूकणो आहे। हीअ जुरत घणो करे उहे ई कंदा जिन जी ख़ानदानी शराफ़त सदियुनि खां बेदाग़ आहे या जिन में मुजाहिदनि ऐं फ़िदाइनि जो सिलसिलो ख़तमु न थियो आहे। इज़्ज़त, हा, इज़्ज़त ऐं इंसानियत जो उहो मेराज आहे जंहिंजी फिक में बहादुर हमेशह सिर तरी ते खयों घुमंदा आहिनि। नेरो आगरेन शाइर खां जंहिंजो सिर उन वक़्तु तलवार जे हेठियां हो पुछणु लॻो, ॿुधाए सभ खां ज़्यादा बदबख़्त केरु आहे? ज़ालिम शहनशाह जो ख़्यालु हो त शाइर पंहिंजे तरफ़ इशारो कंदो, मगर हुन बहादुर हिकायत सां मुंहुं फेरींदे खेसि चयो, सभ खां ज़्यादा बदबख़्त उहो आहे जेको पंहिंजे ज़ुल्म सबबु सॼी दुनिया में पंहिंजो शरीक नथो रखे, यानी ख़ुदि नेरो। अदल परवर ट्राजान जो दस्तूर हूंदो हो त जॾहिं पंहिंजे कंहिं सिपह सालार जी कमर में तलवार ॿधंदो हो तॾहिं चवंदो हो हीअ क़ौम जी तलवार आहे। मूंखे उमेदु आहे त कानून शिकनी न कंदे आऊं पंहिंजी गर्दन हमेशह हिन खां बचाए सघंदुसि। वलीद बिन अब्दुल मलिक जो ज़ुल्म दुनिया में मशहूरु आहे, मगर हिकु दफ़े दरबार मां कावड़जी हीअ चवंदे उथी खड़ो थियो, छा तूं जब्बार बणिजणु घुरीं थो? ख़ुदा जो कसम, हिकु गदागर फ़क़ीर जी जुती बि तुंहिंजी तलवार खां बहितर आहे। हिकु उलुल अज़म खे चयो वियो, तुंहिंजी जिदोजहद जो नतीजो सवाइ हिन जो ॿियो की बि कीअं आहे त अञा बि ज़्यादा परेशानी गिनी। हुनजो जवाबु हो, मरहबा। इहा परेशानी केतिरे क़दुरु न लज़ीज़ आहे जेका ज़ालिमनि जी ज़िंदगी ख़तमु करण सां हासिलु थिए थी।
हिक ॿिए फिदाई खां इन क़िस्म जो सुवाल पुछियो वियो। हुन चयो, मूंखे पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करिणो आहे, नतीजे सां बहस करणु मुंहिंजे लाइ गैर ज़रूरी आहे। हिक ॿिए फिदाई खे चयो वियो, तूं घर छो नथो ठाहीं? चवणु लॻो, घर में केरु रहंदो जॾहिं मुंहिंजो टिकाणो या घोड़े जी पुठी ते आहे, या क़ैदखाने जी कोठड़ी में, या क़बर जे गोशे में। उस्मा बिनत अबी बकर पोड़ी थी वई हुई, पीरी चेल झुकाए छॾी हुअसि। उन हूंदे बि दिलि एतिरी ताक़तमंद हुअसि जो पुट खे ही लफ़्ज़ चई मैदान जंग ॾांहुं रवानो करे थी, जेकॾहिं तूं हक़ ते आहीं त वञी हजाज सां विढ़, एसी ताईं जो तुंहिंजो मौत अची वञे। मतिलबु त इज़त ज़िंदगी जो हिकु अहिड़ो गोहर मक़सदु आहे जंहिं लाइ हर का दिलि हैरान ऐं हर का अखि आशिक़ हुजे थी। अदल इंसाफ़ जे ज़माने में उनजो हासिलु हुजणु आसान आहे ऐं हर को पंहिंजी पंहिंजी लियाक़त ऐं सलाहियत मूजिबि पंहिंजो हिसो वठे थो। मगर ज़ुल्म ऐं ॾाढ जे ज़माने में हिन जी जेकॾहिं का सबील आहे त सिर्फ़ु इहा ई जो ज़ुल्म जे मुक़ाबले लाइ हक़ जी राह में सरफ़रोशी कई वञे। इहा आहे हक़ीक़ी इज़त। मगर इन जे मुक़ाबले में हिकु ॿी बि इज़त आहे जंहिंखे नकुली इज़त चइजे थो। इहा छा आहे? हिकु निहायत बुरी ऐं शर्मनाक चीज़। मुंहिंजो कलम अॻिते वधंदे ज़रा कीबाए थो त मुबादा किन पाढ़ुनि जे अहसास खे सदमो रसे, पर आऊं उन्हनि जे ज़मीर खे अपील कंदे ऐं मज़लूम हक़ जो वास्तो विझी इल्तिजा करियां थो त हिकु घड़ी लाइ पंहिंजी ज़ात खां अलॻि थी मामले फ़हमी खां कमु वठनि। नकुली इज़त ज़ालिम जे पेरनि हेठां हथ ईंदी आहे ऐं ज़ालिम बादशाहनि जी कुर्बत मां पले पवंदी आहे। इहा कुर्बत यादि अमलन हूंदी आहे। मिसाल तौरु बादशाह जी सोहबत या मुलाज़िमत नसीब थी वञे, या ज़ोर सां हथ अचे, मसलन बुज़ुर्गी जा ख़िताब, तमग़ा या इनामी तलवारूं मिली वञनि, या ॿियनि लफ़्ज़नि में हिन रीति चइजे त नकुली इज़त ज़ालिम जे तकबुर ऐं ॾाढ जे जहनम जो हिकु भड़कंदड़ शोलो आहे जेको पंहिंजे तलबगार खे इन लाइ मिले थो त इंसानियत ऐं शराफ़त खे जलाए ख़ाक करे छॾे। अञा बि ज़्यादा सही हीअं थींदो त नकुली इज़त उहा आहे जो उनजो शीदाई ज़ालिम जे तरफ़ां तलवार ॿधी साबित करे ॾेखारे त हू ज़ालिम जी हुकूमत जो जलाद बणिजी सीने ते तमग़ा लॻाए ॾेखारणु घुरे थो त संदसि अंदर में हिकु ज़ुल्म पसंद दिलि आहे, या सोन ऐं चांदी जी तारुनि वारा कपिड़ा पहिरे ज़ाहिर थो करे त असुल में हू मुहाफ़िज़ हुजण बजाए पंहिंजनि बदमाश अमलनि जे नतीजनि खां तहफ़ुज़ घुरंदड़ काहिर आहे। मतिलबु त नकुली इज़त हिकु उहा इज़त आहे जंहिंजे हासिलु हुजण खां पोइ इंसानु हिकु वॾे ज़ालिम जे पाछे में नंढड़ो ज़ालिम बणिजणु चाहे थो। शख़्सी हुकूमत वटि फ़क़ति नकुली इज़त थिए थी। इहो इन लाइ त आज़ादु हुकूमत यानी क़ौम ऐं अवाम जी सही नुमाइंदा हुकूमत कॾहिं बि गवारा करे नथी सघे त बराबरी जे क़ानून खे भञी क़ौम जे फ़र्दनि में इम्तियाज़ पैदा कजे। हू फ़क़ति उन्हनि माण्हुनि खे इनाम ऐं ख़िताब ॾिए थी जेके मुल्क ऐं क़ौमी ख़िदमतुनि करे पाण खे उनजो अहल साबित कनि था। नाअहलनि लाइ अहिड़ी हुकूमत में का बि इज़त जी जॻह न आहे। इंग्लिस्तान में लॉर्ड जो ख़िताब शख़्सी हुकूमत वारे दौर जो यादगार आहे, मगर जीअं त मुल्क जो अवाम बेदार आहे ऐं हुकूमत में ज़्यादा दख़ल रखे थो, इन करे ही ख़िताब घणो करे उन्हनि माण्हुनि खे मिलनि था जेके क़ौम जूं वॾियूं वॾियूं ख़िदमतूं करे चुका हुजनि ऐं पंहिंजे तरफ़ां इख़लाक़, दौलत ऐं ज़ाती क़ाबिलियत जा पूरा अहल हूंदा आहिनि। हू कंहिं शख़्स जी इज़त महज़ संदसि लॉर्ड हुजण जे बुनियाद ते न कंदा आहिनि, पर जेसीं ताईं उनजी पेशानी ते हुबुल वतनी जे कलम ऐं मज़हबी महज़बियत जी मस सां ही तहरीर लिखियल न हूंदी आहे त शराफ़त जो कसम आऊं क़ौमी इज़त ऐं क़ौमी आज़ादी जो हमेशह निगहबान रहंदुसि। नकुली इज़त जो वजूद क़दीम क़ौमुनि में न हो, पर जेकॾहिं की क़दुरु हो त फ़क़ति बादशाहनि जी ख़ुदायत वारी दावा ऐं शहज़ादनि ऐं नवाबनि जे फ़ख़ुर ताईं महदूद हो। कुरून वुस्ता में हिन जी ख़ूब गरमबाज़ारी थी ऐं कारनि ककरनि वांगुरु समूरी इंसानी फ़िज़ा ते छांइजी वई। एसी ताईं जो हींअर आफ़्ताब इज़त जे उभरंदे ई खेसि हर हंधा मजबूरन छिड़विछड़ थियणो पियो आहे। नकुली इज़त वारा आम पब्लिक खे धोखे ॾियण लाइ ॿुधाइनि था त असीं पंहिंजनि मामलनि में हर तरह आज़ादु आहियूं, जेको बि तर्ज़ अमल चाहियूं अख़्तियार करे सघूं था, असांजी इज़त बिल्कुलु महफ़ूज़ आहे, आबरू बेदाग़ आहे। हालांकि ही सफ़ेद कूड़ ऐं सरासर फ़रेब आहे। इहे माण्हू न त कॾहिं आज़ादु थी सघनि था ऐं न वरी का संदन इज़त ई महफ़ूज़ आहे, छाकाणि त पंहिंजी नकुली इज़त क़ाइमु रखण ख़ातिर हू हमेशह मजबूर आहिनि त ज़ालिम हाकिमनि तरफ़ां हर नमूने जूं बेइज़तियूं बर्दाश्त कनि।
रुगो बर्दाश्त ई न पर उन्हनि खे हर नमूने लिकाइनि, पर जेकॾहिं कोशिशि करण खां पोइ बि लिकी न सघनि त पोइ खेनि पर्दे पुठियां लिकाए साराहण जी कोशिशि कनि ऐं हर उन शख़्स जी मुखालिफ़त कनि जेको हक़ीक़त खे अवाम अॻियां ज़ाहिर करे ऐं अञा बि ज़ालिम जी दिलि वठण लाइ क़ौम जे मथां ज़ुल्म ऐं ॾाढ कनि ऐं इन तसवुर खां ज़ोरी बाज़ रखण जी कोशिशि कनि जिन जो ज़ालिम ऐं ज़ुल्म जे सबबां पैदा थियणु हिकु लाज़मी अमुरु आहे। 1951 जे नोटबुक तां